सिंध जी तारीख़, तहज़ीब, ॿोली ऐं सक़ाफ़त बाबति मालूमात मुहैया कंदड़ चैनल सिंधी अदब ते अव्हांखे भलीकार कयां थो। जिन दोस्तनि अञा सूधो असांजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे ॿीहर गुज़ारिश आहे त हू असांजी हौसला अफ़ज़ाई लाइ चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियोज़ खे तफ़सीली ॿुधंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। सिंध जी तारीख़ ते तहक़ीक़ जे सिलसिले में अॼु पाण अमरीकी माहिर डॉक्टर डेविड फ्रावली बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। अमरीकी माहिर डॉक्टर डेविड फ्रावली वेदनि, हिंदू मज़हब, योगा ऐं सितारनि जे इल्म बाबति 30 खां वधीक किताबनि जो ख़ालिक़ आहे। संदसि जनम 1950 धारे विस्कॉन्सिन अमेरिका में थियो। पाण न्यू मैक्सिको में अमेरिकन इंस्टीट्यूट ऑफ वैदिक स्टडीज़ जो बानी ऐं डायरेक्टर आहे। इन इदारे में वैदिक एस्ट्रोलॉजी, योगा, फिलासफ़ी ऐं आयुर्वेदिक बाबति तइलीम ॾिनी वेंदी आहे। पाण केतिरनि मुल्कनि में वैदिक ऐं योगा जे इदारनि सां सलाह रहियो आहे। खेसि भारतीय सरकार 2015 में मुल्क जे 3 नंबर वॾे एवॉर्ड पद्मा भूषण सां पिणु नवाज़ो। हिंदू मज़हब इख़्तियार करण ते खेसि वमादेवा शास्त्री जो नालो ॾिनो वियो, पर पाण पंहिंजे असली नाले डेविड फ्रावली तौरु सुञातो। डॉक्टर डेविड फ्रावली सिंधू सभ्यता ते काफ़ी तहक़ीक़ कई आहे ऐं केतिरनि ई किताबनि जो ख़ालिक़ पिणु आहे। पाण सिंधू सभ्यता ते आर्यन जे हमले वारे यूरोपियन तस्वर खे रद्द कंदड़ माहिरनि मां हिकु आहे। पाण सिंधू सभ्यता खे हितां जे असलूकनि मक़ामी रहवासियुनि जी तहज़ीब करार ॾिए थो ऐं उन जे ज़वाल पुठियां आर्यन जे हमले वारे तस्वर खे बेबुनियाद करार ॾिए थो। महिरबानी।